नाज़रीन, डीपलो वेझो वंगड़वासी अहमद पाड़ो केतिरे ई वक़्त खां दिमाग़ जी बीमारी में मुब्तला हुअण सबब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन हवाले सां ॾिसूं था डीपलो मां सैयद शफ़क़त हैदर शाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं डीपलो वेझो ॻोठ विंगड़ में, जिते अहमद नाले शख़्स काफ़ी वक़्त खां बीमार आहे। अचो त इन्हनि सां इन्हनि जे ॻोठ वारनि सां ॻाल्हियूं कयूंसि था, इन्हनि जो छा चवणु आहे। अहमद बीमार थी के घटि वक़्तु थी वियो, दिमाग़ जो आहे बीमारी। असांखे ॻोठाण ॾे असीं गुज़र सफ़र करूं अब्बा, असीं ग़रीब आहियूं, असांजो औलाद कोन्हे, असां से आहियूं मदद ग़रीब से करूं। वेचारा गरीब आहिनि, इन्हीं खे खाधो पीतो असीं ॻोठाणा कराईंदा आहियूं। कॾहिं कॾहिं बुख वेचारा सुम्ही रहंदा आहिनि। इन वेचारी बीमारी 4-5 साल थिया आहिनि, वेचारे बीमार आहे। इन जे लाइ डॉक्टरनि चयो आहे त हैदराबाद खणी वञनि। ग़रीबनि जो एतिरो पैसो कोन्हे जो हैदराबाद वञनि। वेचारा गरीब कॾहिं हुतां के लोलो ॾेई करे हुतां के ॾे, तंहिंजे करे हिन जी मदद कई वञे। अहमद भाई है सो गरीब मिसकिन है, वीचारो कंहिं अरसे खां बीमार आहे। इनखे असां ॻोठाणा जेके कुझु ॾींदा आहियूं त खाईंदा पींदा आहिनि, न थी बुखिया रहंदा आहिनि। असां हिन इदारे खे अपील कयूं था त हिननि जो इलाजु करायो वञे, हिन जे खाधे जो बंदोबस्तु कयो वञे ऐं हिन जी मदद कई वञे। बच्चा जो अहमद बीमार आहे, हिननि खे दिमाग़ जी बीमारी आहे, हिन खे पैसो कोन्हे को दवा कराए, हिन सां मदद करो। वीचारो आहे कोन, गुज़र सफ़र जो कमाइण वारो केरु कोन्हे, हिननि जी मदद कजा। बकाया जेको बीमार आहिनि, दिमाग़ जी बीमारी आहे, हिन कमाइण वारो केरु कोन्हे। इहो वीचारो ॻोठ मां खंदा आहिनि, लोलो खाईंदा आहिनि। बकाया हिननि सां मदद करो। नाज़रीन, तव्हां हिननि विंगड़ वासियुनि जा तासरात ॿुधा। इन्हनि जो चवणु हुयो त अहमद काफ़ी वक़्त खां बीमार हुजण जे करे हिननि जो न को कमाइण वारो आहे ऐं न इलाज थी सघियो आहे। हिननि वसवारनि खां अपील कई आहे त हिननि जी माली मदद कई वञे त ही जीअं सही तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं अहमद जो इलाज सही तरीक़े सां थी सघे। कैमरामैन नजफ़ फ़कीर सां गॾु सैयद शफ़क़त हैदर, मेहरान टीवी, डीपलो।